जी नादरीन KTN न्यूज़ वॉच प्रोग्राम से गॾु सखर मां आया अंस गांगरो। हिन वक्त असीं सखर जी सब्जी मंडी में मौजूद आहियूं। सखर सब्जी मंडी में सखर समेत तोड़े भरपासे के इलाइक़नि मां सब्जी फ्रूट तोड़े केला विकिरे लाइ आंदा वञनि था। सब्जी मंडी में कहिड़ा मसइला आहिनि, असीं सब्जी मंडी इंतज़ामिया तोड़े लाॻापियल अमलदारनि, आबादगारनि, वापारियुनि ऐं कमु कंदड़ मुलाज़िमनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। जी नाज़रीन, सखर जी सब्जी मंडी में हिन वक्त असीं मौजूद आहियूं जिते सखर तोड़े खैरपुर के मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां केलनि जो जेको फ़सुलु आहे उहो तैयार थी चुको आहे। हिन वक्त हिते विकिरे जे लाइ सवनि जे तादाद में खोड़ियूं नज़र अची रहियूं आहिनि। अचो हिते केलनि जे वापारियुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उहे किथां खणी अचनि पिया ऐं हिते विकिरे खां पोइ कहिड़नि कहिड़नि शहरनि में जेको केलो आहे सखर ऐं खैरपुर जो मिठो केलो उहो कहिड़नि कहिड़नि शहरनि ताईं मोकिलियो वञे थो। असां हिते ईंदो आहे खैरपुर ईंदो आहे, घोटकी खां ईंदो आहे, मुख़्तलिफ़ इलाइक़नि प्रियालो आहे, जाथों खां त हिते ईंदो आहे, विकिरो थींदो आहे। पोइ उहो जेको आहे त वापारी वठंदा आहिनि, पोइ कोटिया वेंदो आहे, ॿिए हंधि वेंदो आहे त लोड थी करे। अच्छा, हिते मतिलबु वाकनि जे थ्रू वेंदो आहे या ईअं ई विकिरो थींदो आहे? न हिते वाक थींदो आहे, ॿोली थींदी आहे हिते। अच्छा, अवां इहो ॿुधाइजो त हिन वक़्तु केले जा रेट घटि आहिनि या वधीक आहिनि? तमामु हिन टाइम केले जा कचे जा वधीक आहिनि। कचो जो त एतिरो वधीक रेट थी वियो आहे जो पको हले नथो। कचो इलाही तमामु महांगो आहे ऐं हिते ख़रीदार तमामु घटि थी विया, नथा वठी सघनि छो जो इलाही तक़रीबन महांगो कचो हले थो ऐं पके जी पेटी कोई खपाई विकाऊ आहे। वजह छा आहे नशे जी? वजह हिन टाइम केलो तमामु इलाइक़नि में जेके सिंध जा त नंढा इलाइक़ा आहिनि उन्हनि में केलो घटि थी चुको आहे। इन जे करे हिते वापारी वॾा वॾा वठनि जेके हल्का न ग़रीब हिसाब वेठा आहिनि, हे केलो आहे मिले ई नथो कंहिंखे। केलो तमामु महांगो थी चुको आहे। अच्छा, हिते जेकी पयूं आहिनि खोड़ीअ जे हिसाब सां वेंदो आहे या पेटीअ जे हिसाब सां? इहे जीअं ढेरियूं जेकी ॾिसी रहिया आहियो तव्हां, इहे खोड़ियुनि जे हिसाब वञनि त ॿोली अचे थो, हिसाब ॿोली कंदो आहे, पोइ इनाम थींदो आहे, पोइ उन मां वापारी वठंदा आहिनि। हिकु खोड़ी घणे वेंदी आहे? हिते आहे तक़रीबन 20 को 40-50 हज़ार ताईं आहे ढेरी हिकिड़ी। जे ॾिसो था अहिड़ी ढेरी 50 हज़ार ताईं। जी नाज़रीन, सखर घोटकी तोड़े खैरपुर के मुख़्तलिफ़ इलाइक़नि ऐं कच्चे तोड़े पके वारे इलाइक़नि में केले जो फ़सुलु तैयार थिए थो। सिंधु दरिया जे मिठे पाणीअ जे करे इहा ख़ुशूसियत आहे जो सखर खैरपुर ऐं घोटकीअ जो केलो तमामु घणो मिठो थिए थो, जेको न सिर्फ़ु सिंध तोड़े पंजाब, खैबर पख्तूनख्वा सां गॾु बलोचिस्तान ऐं अफ़गानिस्तान ताईं सखर जो मिठो केलो आहे जेको वापरायो वञे थो। हिन वक़्तु हिते सवे मज़दूर जेके आहिनि सो मज़दूरी बि करे रहिया आहिनि, जॾहिं त रोज़ानो लखें रुपयनि जो हिते कारोबार थिए थो। कचो केलो हिते आंदो वञे थो, जंहिंखां पोइ वाक थियनि था खोड़ीअ सूरत में। वाक थियण खां पोइ हिनखे पैक कयो वञे थो पेटियुनि में। 4 खां 5 ॾींहंनि ताईं केलो पची तैयार थिए थो, जंहिं बैदि मार्केट में आंदो वञे थो। अवां इहो ॿुधायो त रोज़ानो अवां केतिरो केलो ख़रीद कंदा आहियो ऐं कहिड़नि कहिड़नि शहरनि ऐं इलाइक़नि मां विकिरे जे लाइ तव्हां खणी वेंदा आहियो? असां जेको आहे ॾींहं में घटि ई घटि 30 दर्जन ऐं 35 दर्जन ख़रीदा, पोइ कोटिया, पिशावर, चमंद ऐं कंधार जलाए। जी नाज़रीन, सखर जी सब्जी मंडीअ में सब्जी तोड़े फ्रूट ऐं केलनि जे लाइ हिते काठियुनि वारी जेके आहिनि सो पेटियूं तैयार कयूं पियूं वञनि। हिते असीं मौजूदु कमु कंदड़ मज़दूरनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। अवां इहो ॿुधाइजो त ही काठीअ जी पेटी आहे जेकी इहा केतिरे में तैयार करे विकिरो कयो पिया, अव्हां खे केतिरे में पई, जेके मज़दूर कमु पिया कनि उन जी खे उजरत केतिरी ॾींदा आहियो? असां हिन में 4.5 रुपया माना मज़दूरी ॾींदा आहियूं ऐं असां जेको विकिरो कंदा आहियूं 50 रुपया कंदा आहियूं। जेको छा त हाणे काठ थी वियो माना शार्ट जेको उन हिसाब सां ईअं सम्झो हे असांखे महांगी थी पए पेटी। जेको पहिरियों सस्ती हूंदी, हाणे काठीअ करे महांगी थी थिए। इन करे थोरो माना अगरि हुनजे असांखे कारोबार काठी अगरि सही मिले त कारोबार सही थींदो असांजो। फी पेटी ते उस्ताद असांखे हिन पेटी ते 4.5 रुपया मिलंदो आहे, जंहिंमें असां हिकु ॾींहं में तैयार कंदा आहियूं 100 पेटी तैयार कंदा आहियूं, तंहिंमें असांजी ॾियारी 450 खां 500 रुपया ठही वेंदी आहे। न उस्ताद, असांजे वॾनि ॾाॾनि असांजा जेके बि आहिनि ख़ानदानी कमु असां इहो ई कयो आहे, छो जे करे असांखे पिणु पइजी वियो आहे, त हिन में काई मुश्किल न आहे। काठी ते थोरी घणी शार्ट आहे, लेकिन अॼुकल्ह दौर अहिड़ो थी वियो आहे जे मज़दूर जी एतिरी वैल्यू न आहे। काठी ॾाढी महांगी लॻी पई आहे। घणा कलाक कमु कंदा आहियो? असां हिते ईंदा आहियूं सुबुह जो 6 वॻे, शाम जो माना 6 वॻे ताईं कमु कंदा आहियूं। 12 कलाक कमु कंदा आहियूं, वधि में वधि 450 रुपया ठहंदा। जी नाज़रीन, असीं सखर सब्जी मंडी मौजूद आहियूं जिते पटाटनि सां गॾु बसर वॾे तादाद में हिन वक़्तु विकिरो थी रहिया आहिनि, उनजी ॿोली लॻी रही आहे। असीं वापारीअ सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। अवां इहो ॿुधायो त हीअ बसर किथां किथां अचनि पिया हिते?
सही बसर हाला खां मोरो जो तमामु घणो रूज हूंदो आहे। हाला मोरो जोही पंजाब ताईं पंजाब वापारी अॻे ईंदा, हाणे एक्सपोर्ट वग़ैरह बंदि थी वियो आहे, वॾो ज़ुल्म थी रहियो आहे, कंहिं बि क़िस्म जी का बि डिमांड कान थी थिए, ज़मीनदार तमामु नुक़सान में आहिनि। हा, मां मोरो जो ज़मीनदार आहियां। अच्छा, बसरनि जूं छा क़ीमतूं आहिनि हाणे? जी, क़ीमतूं बसरनि जूं केतिरियूं आहिनि? क़ीमत 900 950 जेको ॿुधो था, उते जो जेके ख़र्च आहिनि बसर ज़मीनुनि जा, उहो हिकु एकड़ लख रुपए खां वधीक थिया, त जेके एवरेज आहे उहो 50-55 हज़ार रुपए तमामु घणो लॉस थो थिए। ऐं 3 मन बसर आहे, माल बि भलो आहे, तो ये ज़मींदार भी परेशान थी, ऐं खपाइण वारा भी वठण वारा भी, और माल जेको आहे एक्सपोर्ट नथो थिए, हिन करे जो आहे परेशानी आहे इलाही आहे। एक्सपोर्ट करण लाइ हुकूमत छा करे? हुकूमत जो है अपना टैक्स ख़त्म करे, ख्याल करे ज़मींदारनि सां ऐं असां सां ख्याल करे एक्सपोर्ट करे, माल खे ॿाहिरि खपाए, कोई रेट भी भलो थिए, फसल भी वधीक आहे। सॼो सीज़न ईअं गुज़री वियो आहे त परेशानी में ईअं ज़मींदार भी परेशान थी, ऐं वठण वारा भी परेशान। हींअर जेको आहे सो असांजो ख़र्च बि कोन थो निकिरे, 50,000 खां 60,000 ताईं ख़र्चो आहे एकड़ जो, फी एकड़ जो। हाणे मूंखे ॿुधायो 500-600 रुपया हिन खां ज़मीन खां कढण खां पोइ 500-600 रुपया ॿोरी ते ख़र्चो आहे। हाणे हिते 800 रुपया 900 रुपया रुपयो बि कोन थो बचे, कुझु बि कोन्हे। ज़मींदार त ठहियो आहे, हारी भॼी आहे। हींअर ज़मींदार जेके आहिनि पाण मज़दूरी ते मेड़ा आहिनि पिया, हारी जेके आहिनि उहे ज़मींदारी हारी भॼी आहिनि वीचारा, केरु कमु करण लाइ तयारु कोन्हे बनी में। किने 50,000 ख़र्चो आहे, किने लख रुपया रहिजी वियो आहे, उहे सभु भॼी आहिनि। हाणे मज़दूरनि ते कढायूं पिया, जीअं आहे भला कढूं, ॿियो करे कयो। अॼुकल्ह त को बि फ़ाइदो कोन्हे को, अॼु त का शइ कान थी निकिरे, कुझु बि न। 50-100-40 रुपया बोरी बारदान वारा ख़ाली टुकाई आहे, टंगड़ी आहे, किराया आहिनि, भाड़ा आहिनि, का शइ कान थी निकिरे, हारी भॼी आहिनि, कुझु कोन्हे को। असां पाण गॾु करे पाण अचूं पिया हिते, को बि न मोरे मां अचूं था हिते, बसि ख़र्चो बि कोन था कढी सघूं। कमंद जा आबादगार बि रड़ियूं कनि पिया, सारियुनि जा बि, कपह जा बि, बसरनि जा बि तव्हां रड़ियूं कयो, बाक़ी बचो छा? कुझु बि कोन थो बचे। काई आबादगार जो असली गवर्नमेंट जी पॉलिसी अहिड़ी थी वई आहे, मथां खां वठी अहिड़ी थी वई आहे, हाणे असां छा कयूं। असां सां सखर सब्ज़ी मंडी जो उहिदेदार मौजूदु आयासीं, हुन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। अवां इहो ॿुधायो त सब्ज़ी मंडीअ में कहिड़ियूं कहिड़ियूं सहूलियतूं आहिनि? पीअण जे साफ़ पाणीअ जी, सफ़ाई सुथराईअ जी, बिजलीअ जी, गैस जी, समूरियूं सहूलियतूं फराहम थियनि पियूं? सबसां वॾी ॻाल्हि हे आहे, हिते साफ़ पानी कॾहिं अचे थो, कॾहिं नथो अचे, पहिरीं ॻाल्हि। ॿी ॻाल्हि, सफ़ाई जे हवाले सां सफ़ा को कमु नथो थिए। ॿाहिरि मस्जिद तव्हां ॾिठी, मस्जिद जे ॿाहिरों तव्हां गंद बि ॾिठी। 2-3 दफ़ा मां चयो बि आहियां हमराहनि खे, भाउ हे गंद खे साफ़ करायो, पोइ को हमराह न आयो आहे साफ़ करण जे लाइ न। सब्जी मंडी में टोटल 92 यूनिट आहिनि, कमु करण वारा माण्हू आहिनि हिते साईं घटि में घटि 150। सफ़ाई न थींदी साईं, हिते त कचिरो जेको आहे त जाम थी वियो आहे, ॿाहिरि लॻंदी आहे, असांजा अॾा सड़ी वेंदा आहिनि, माण्हू सड़ी वेंदा आहिनि, असांजो नुक़सानु थींदो आहे, लखनि कारोबारनि जो वॾो नुक़सानु थींदो आहे असांजो। कंहिंखे बि का असांजी जेकी आहे ज़रूरत बि न आहे, नुक़सानु था कराइनि असांजो। अच्छा, आप ये बताइए यहाँ पे क्या क्या मसाइल दरपेश हैं? साईं मसाइल तो एक हमारा ये शेड का मसला है, जहाँ हम खड़े हैं जिस स्टॉप पे। ये शेड तकरीबन 32 साल हो चले हमारे को इधर आए हुए, इन्होंने हमें शेड कोई नहीं दिया। सिर्फ हम अपने ये 2 शेड बनाए हैं उन्होंने, लेकिन ये अपनी मदद से हमने ये पिलर खड़े किए हैं। दूसरा सबसे बड़ा मसला हमारा इंक्रोचमेंट का है। हमारे जितने आड़ती हैं 92 मेंबर हैं, 92 मेंबरों में से काफ़ी मेंबर ऐसे हैं जिनको अब जगह नहीं है माल रखने के लिए। जो इंक्रोचर हैं वो ढठाई से बैठे हुए हैं, और बिल्कुल उन्होंने, बल्कि बाहर से भी आदमी मंगवा लेते हैं कि भाई हम आप नहीं उठेंगे। और चौकीदार सिस्टम है जो आप बता रहे हो, सिक्योरिटी सिस्टम। हरियाणा टैक्स कितनी अदा करती है पूरी सब्जी मंडी? पूरी सब्जी मंडी साईं मार्केट कमेटी का टैक्स अदा करती है, और इनकम टैक्स अदा करती है, प्रॉपर्टी टैक्स अदा करती है, और तो अपना प्रोफेशनल टैक्स है वो हम उस पर लागू है वो देते हैं। टैक्स जो भी है गवर्नमेंट के हम अदा करते हैं। शेख साहब के पास भी गए थे इस मसले के लिए, और हो सकता है हमारे सदर साहब ने, जनरल सेक्रेटरी साहब ने अपना साईं खुर्शीद साहब से बात की होगी, लेकिन अभी तक कोई रद्द अमल नहीं आया। पलेदारी कयो पिया, रोज़ानो केतिरी उजरत मिलंदी आहे, ॾिहाड़ी ठहंदी आहे? ॾिहाड़ी साईं 700 500 600 एतिरी ॾिहाड़ी रोज़ ठहंदी आहे। ऐं वज़न 3 मण वज़न हूंदो आहे बोरीअ में, सम्झो साईं। मज़ूरी असांजी खाजी थी वञे पई, सर ॾिहाड़ी ठहंदी आहे 500 600। हाणे सीज़न बि न आहे, वज़न वॾो आहे, मज़ूरी थोरी आहे। एतिरे क़दुरु जो असांखे मोटरसाइकिल जे तेल जा पैसा बि न आहिनि, त पंधु था गेलींदा वञूं। महिरबानी करे मज़दूरी वधाई वञे। 3 मण जी बोरी वज़न खणो पिया, पोइ बि मज़दूरी घटि थी मिले? हा सर, 10 रुपया थी मिले, 20 रुपया 15 रुपया बोरी जी मज़दूरी हुजे, पोइ बचनि जो गुज़र सफ़र भलो थींदो तमामु। अच्छा, अवां ॿुधायो तव्हांखे इहो ॾिहाड़ी केतिरी मिलंदी आहे? बाबा इहा ई 500-600 जेका जमादार ॿुधाए, असांजा जमादार इहे ई आहिनि। घणा कलाक कमु कंदा आहियो? कलाक सुबुह जो चवंदा सिजल ताईं हिते 5 गाॾियूं भरियूं वरी 5 जेॾी महिल अचनि, शाम ताईं लो सिजल ताईं। घणी हुजणु घुरिजे ॾिहाड़ी जेको तव्हां कमु कयो पिया, 3 मण जी बोरी वज़न खणो पिया?
बाबा हाणे मिसाल जी ॻाल्हि जेतिरो कमु कंदा ओतिरी ॾियाड़ी मिलंदी पर मज़ूरी थोरी आहे त असां केतिरो बि कयूं लोड़ियूं त असां ई 800-900 ॾियाड़ी छिके में छिके सॼो ॾींहुं लोड़ींदासीं वेंदासीं न तॾहिं 800-900 मज़दूरनि जी यूनियन न आहे ठहियल जेका पंहिंजा रेट मुक़ररु करे? बि न आहे कुझु बि न आहे